बान सैयदाबाद में मनशियात खिलाफ ख़बरूं हलाइण ते मनशियात फरोशन पारां HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर फैसल शहजाद खे मौत मार धमकी। अपडेट कयो वियो आहे कि सेवण शरीफ खां जिते असांजे रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक़ पासर हबीबुल्ला चन्ना ऐं जान महमद उर्फ जानू कुंभर ज़ेरडेखी ऐं ज़हरीली सोपारियुनि जा होलसेलर ऐं डीलर आहिनि जेके पूरे तालुके सेवण में ज़हरीली सोपारियूं सेल करण सां गॾोगॾु हाणे जामशोरो ज़िलो, नवाबशह ज़िलो, मटियारी ज़िलो में ज़हरीली सोपारियूं होलसेल कंदा आहिनि। HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक़ जॾहिं हिन मज़कूरा मनशियात फरोशन ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ख़बरूं हलायूं त ज़हरीली सोपारियुनि जे डीलरनि पंहिंजे पार्टनर्स नाले आदम बंड, आदम सोलंकी जेके शहर बान सैयदाबाद जा वॾा दादागीर ऐं गुंडा आहिनि जिन खे राति HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर फैसल शहजाद जे ॻोठ बूबक में पंहिंजा गुंडा मोकिले हथियार ॾेखारे मौत मार धमकियूं ॾिनियूं। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।